फरमाइंदा हा पीर नाल मोहब्बत पा रखसो त अल्लाह दी मोहब्बत पा मिलसी घट वध न। पीर नाल मोहब्बत मन रखसो त अल्लाह दी मोहब्बत मन मिलसी घट वध न मिलसी। मिठा मिठे पीर दुनिया वारन खे इहे सेखारियो, इहो सबक ॾिनो, ना छोड़ फज़ल दा दरड़ी ही दर ते तू वञ मरड़ी, ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी, ना छोड़ फज़ल दा दरड़ी ही दर ते तू वञ मरड़ी, ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी, ही पीर फजल तो दिलड़ी, ही पीर मिठल तो दिलड़ी, कर सदके घर सरवरड़ी, ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी। तालीम तालीम ॿुधो, मुर्शिद सां फना फी शेख कीअं रखिजे, पीर मिठा साईं दा सेखारनि। ओ थी धूड़ कुरैशी दे दर्दी, थी धूड़ मुर्शिद दे दर्दी, थी धूड़ कुरैशी दे दर्दी, थी धूड़ मुर्शिद दे दर्दी, सट कूड़ा मान फखरड़ी, ही दर ते तू वञ मरड़ी, ना छोड़ मिठल दा दरड़ी, ही दौलत कूला चोची, ना नेसी नाल कबरड़ी, या दुनिया या दौलत धन कम न ईंदी, पर मुर्शिद कब्र में भी कम ईंदी। मुर्शिद जी मोहब्बत अल मरा मा मन अहब, जैसा जंहिंजी मोहब्बत हूंदी क़यामत में उन सां गॾु उन खे उथारियो वेंदो। असाबन पुछो भला अॼु तव्हां सां साईं जे शहज़ादे सां मोहब्बत आ, साईं जे गादी नशीन सां मोहब्बत आ, हिकिड़ा माण्हू आहिनि जन मिठे पीर खे ॾिठो बि न आहे, गाइबाना मोहब्बत रखनि था। असां बि पुछो त मा तक़ूलु लिक़ौमिन अहब्ब क़ौमिन वलम यलहक़ बिहिम, या रसूल अल्लाह उन्हनि जे बारे में छा था चओ जंहिं कंहिंसां गाइबाना मोहब्बत रखी ॾिठई न, ज़ियारत न कई। मिठे पीर खे 62-63 साल थी विया, ॾिठोसीं न, ज़ियारत न थी, पर गाइबाना मोहब्बत रखी। मदीने वारे साईं का साहबी पूछे तो या रसूल अल्लाह इन जे बारे में छा था फरमायो, मदीने वारे आका फरमायो लजमा अल्लाह यौमल क़ियामत बैनहुमा, क़यामत जे ॾियारे ने हुबदार खे वठी मिठे पीर सां गॾाए रब मोकिली। फयकूल हाज़ल्लज़ी कुन्त तुहिब्बुहु फ़िय, रब फरमाइंदो ही उन मोहब्बत जो सिलो आ, उन मोहब्बत जो बदलो आ जेका गाइबाना मुझे वली सां तू मोहब्बत रखी हुई न, उन मोहब्बत जो सिलो थी हाणे उन सां गॾु वञी। मिठा जेकॾहिं तुंहिंजी मिठे पीर सां मोहब्बत आ, सोने साईं गादी नशीन मौजूद मिठा पीर सानी सां तुंहिंजी मोहब्बत आ, तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आ। साईं फरमाइनि था लजमा अल्लाह यौमल क़ियामत बैनहुमा, अल्लाह ताला इन्हनि खे मिलाए गॾाए जन्नत ॾे मोकिले छॾींदो। वजबत महब्बती लिल मुतहाब्बीन फ़ीय वल मुतज़ाविरीन फ़ीय वल मुतबादिलीन फ़ीय। साईं फरमाइनि था जेके अल्लाह जे रस्ते में हिक ॿिए में मोहब्बत रखनि था, अल्लाह वारनि सां अल्लाह वास्ते मोहब्बत रखियूं। वल मुतज़ाविरीन फ़ीय, ज़ियारत जे लाइ आज उर्स आहे, मिठे पीर जो ॾांहुं वञा थो, उर्स ते पंधड़ा करे आया, मिठे पीर जे उर्स ते थो वञा। वल मुतबादिलीन फ़ीय, इन रस्ते में ख़र्च कई, भाड़ो कई, किरायो भरी, पकोड़ा वठी खाधई, इहे बि सवाब में लिखिया वेंदा, इहे बि अल्लाह जे रस्ते में। ऐं हदीस कुदसी जा लफ़्ज़ आहिनि वजबत महब्बती, इन्हनि जे लाइ मूं रब जी मोहब्बत वाजिब थी वई, रखी मोहब्बत मिठे पीर सां, अल्लाह फरमाए थो तोसां मुंहिंजी मोहब्बत वाजिब थी वई, छो त तो मुंहिंजे वलीअ सां मोहब्बत रखी आहे न, इन मोहब्बत जे सदके मां अल्लाह बि तोसां मोहब्बत थो रखां।